नाज़िन, कराची में रहायशी इमारत किरी पई आहे। केतिरा ई माण्हू दबियल हुअण जो ख़दशो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर कमर मेमन। जी कमर, इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, कोरंगी जो इलाइक़ो आहे अल्लाह वाला टाउन, हिन में हिकिड़ी 5 मंज़िला जेका रिहायशी इमारत आहे उहा जेको आहे किरी पई आहे ऐं इतला मिलण ते रेंजर्स, पुलिस ऐं रेस्क्यू जा इदारा जेके आहिनि मौक़े ते पहुता आहिनि ऐं जेको आहे रेस्क्यू जो अमल शुरू कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे 5 ज़ख़्मियुनि खे, जिन में औरतूं, ॿार ऐं मर्द शामिल आहिनि, उन्हनि खे कढी जेको आहे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इमारत में केतिरा ई ख़ानदान जेके आहिनि उहे रिहाइश पज़ीर हुआ ऐं पंहिंजो जेको आहे केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे मलबे हेठां दबियल हुअण जो जेको आहे ख़दशो आहे ऐं पंहिंजो जेको आहे रेस्क्यू जो अमल हिन वक़्तु जारी आहे। ऐं इलाइक़े वासी ऐं रेस्क्यू जा जेके एहलकार आहिनि उहे जेको मलबो आहे उनखे हटाए उन मां जेको माण्हू जेके फाथल आहिनि उनखे कढण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको रेस्क्यू जो अमल आहे उहो जारी आहे। जी कमर, अवां जी महिरबानी।